बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इश्यूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार। नाज़रीन, रानीपुर जी हवेली में मुबैना तौर बेदर्दी से क़त्ल कल मासूम न्याणी फ़ातिमा फरडो वारो केस आलमी मीडिया की ज़ीनत न रगो बणियो है पर यूनाइटेड नेशंस ताईं भी ही केस पहुंची वियो है। सिंध के एक सपूत यूनाइटेड नेशंस में फ़ातिमा फरडो के बेदर्दी से क़त्ल करण के हवाले से शिकायत दर्ज कराए छड़ी है। सॼी दुनिया जूं नज़रूं हिन केस ते आहिनि। इन्वेस्टिगेशन के हवाले से अञा ताईं अमल जारी है पर का अञा फाइनल DNA रिपोर्ट न अचण सबबि असुल जवाबदार जो तयन न पियो थी सघे। बहरहाल वक्त केस की छा सूरत हाल है, पुलिस वधीक कहिड़ी कार्रवाई करे रही है, सान्यावंद शहरी खैरपुर ज़िले जा छा था चवनि, इन हवाले से असांखे पहिरीं तफ़सीलनि खां आगाह कंदो असांजो खैरपुर जो ज़िलई रिपोर्टर शकील जावरी। पहिरियां त पुलिस हिन मामले खे दबाइण जी कोशिशि कई। मक़ामी SHO जेको आहे जवाबदार जो वांगारू बणियल रहियो, पर सिंध जे शदीद रद्द अमल खां पोइ, सान्यावंदनि जे शदीद रद्द अमल खां पोइ वञी हिन मामले जी FIR थी। FIR थियण खां बाद में जेको आहे सिर्फ़ु हिकु जवाबदार जेको असद शाह आहे, जंहिंजी हवेली में मासूम फ़ातिमा फ़ौत थी हुई, उहो गिरफ़्तार थियो। जॾहिं त हिन केस में जेका ॿी जवाबदार ॼाणायल आहे मुख्य जवाबदार सईदा हिना शाह, उहा हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघी आहे। उन मुतालिक़ बि हवेली मां ॿियूं जेके मासूम ॿारड़ियूं मिलियूं उन्हनि इहे इंकिशाफ़ कया हुआ त हीअ जेका हिना शाह आहे उहा ॿारड़ियुनि ते सख़्तु तशद्दुद कराईंदी हुई, इंसानियत सोज़ तशद्दुद कराईंदी हुई, पाण बि तशद्दुद कंदी हुई, ॿियनि खां बि तशद्दुद कराईंदी हुई। उहा हिन वक़्त ताईं कानून जी गिरफ़्त में न अची सघी आहे। उन मुतालिक़ बि मुख़्तलिफ़ अफ़वाह हुली जेको आहे माण्हुनि जे ज़बानुनि ते आहिनि। ऐं जॾहिं हिन मक़तूला मासूम फ़ातिमा जो पोस्टमार्टम कंदड़ जेके बोर्ड हुयो या टीम हुई, उन्हनि पारां पंहिंजी जेका प्रोविशनल रिपोर्ट आहे उन में इहे इंकिशाफ़ थिया त मासूमा ते हिन ते सख़्तु तशद्दुद थियल हुयो। इन सां जिन्सी ज़्यादती जेका आहे उहा मुसलसल थींदी रही आहे। हिन वक़्तु जेको पुलिस जो इन मामले ते किरदारु आहे, पुलिस FIR दाख़िल करण खां पोइ इहो चवंदी रही आहे त असां मामले जी इंक्वायरी कयूं था ऐं समूरा जवाबदार इन मामले जा जेके आहिनि उहे कानून जी गिरफ़्त में ईंदा। पर अमली तरह जेको आहे अहिड़ो को असांखे जेके शहरी ॿुधाइनि था त एक्शन थींदे नज़र कोन थो अचे। जवाबदार खे प्रोटोकॉल मिलण जा इंकिशाफ़ आहिनि ऐं उनखे राति जो जेको आहे कंहिं ॿी जॻह ते तरसाइण जा जेके इंकिशाफ़ उहे थींदा रहिया आहिनि। अहिड़ियूं जेको आहे ख़बरूं मीडिया ते तोड़े सोशल मीडिया जी ज़ीनत बणिजंदियूं रहियूं आहिनि। इन मामले ते सॼी सिंध जो सख़्तु रद्द अमल आहे ऐं हीउ मामिलो सिंध में को पहिरियों भेरो न आहे। सिंध में पीरनि, मीरनि, वॾेरनि, भोतारनि, सरदारनि जी हवेलियुनि या उनजी ज़मीनुनि ते या फार्म हाउसनि ते अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि। अॻु में बि राणीपुर जी हवेलियुनि में अहिड़नि वाक़िअनि जी गूंज जेको आहे उहा ॿुधण में ईंदी रही आहे, पर उन्हनि मामलनि खे दॿायो वेंदो आहे। हाणे सिंध जो अवाम, सिंध जो सान्यावंद, सिंध जो शऊर इहो चई रहियो आहे त हिन मामले खे पंहिंजे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे ऐं ख़ुदारा जेके मुलविस समूरा जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, जीअं आइंदा वरी का मासूम फ़ातिमा जेको आहे वहशी दरिंदनि जी इन दरिंदगी जो शिकार न थी सघे। नाज़रीन, असांजो खैरपुर ज़िले जो रिपोर्टर शकील जावरी फ़ातिमा फरडो केस के हवाले से तफ़सीली तौर आगाह कर रहे हो। खैरपुर ज़िले के सान्यावंद माण्हुनि फ़ातिमा फरडो के इंसाफ़ ॾियारण लाइ भरपूर एहतजाज कयो, भरपूर किरदार अदा कयो। तोड़े जो उन्हनि खे तमामु घणियूं धमकियूं मिली रहियूं आहिनि, पर हू पोइ ते हटण लाइ तयारु न आहिनि। अहिड़नि ई कुझु सान्यावंद शहरनि सां असांजे रिपोर्टर ॻाल्हि ॿोल पई आहे। संदनि छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। मां इहो चवंदुसि त इन्हनि शयुनि जी पहिरियों तस्दीक थियणु खपे ऐं उन्हनि जी तफ़तीश थियणु खपे, न कि पहिरियां जेको आहे सो मीडिया ट्रायल आहे, पुलिस ट्रायल आहे या आवाम जो ट्रायल आहे। उन्हनि शयुनि खे जेको आहे सो उन वक़्त ताईं न थियणु खपे जेसीं ताईं काई बि तस्दीक रिपोर्ट अचे या उनजो के सबूत मिलनि। असल में हिते सिंध में त तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त पीरनि जे घरनि में या दरगाहनि ते या उन्हनि जे उताकनि ते मासूम ॿारनि जो इहो पंहिंजा मुरीद छॾे वेंदा आहिनि ऐं उन्हनि पीउ ॿार जे वालदेन खे बि सोचणु खपे
त उहा कहिड़े हिसाब सां असां हिते ॿारनि खे छॾे था वञूं पिया, उन्हनि जी देखभाल आहे, उन्हनि जी संभाल आहे, या उन्हनि जी अची करे पर घुर लहण आहे, इहे सभु शयूं हिन शइ जो कारण आहिनि। सभिनी खे धुरियुनि खे जेको आहे हिन ते सोचणु खपे ऐं हिन खे जेको आहे सम्झणु खपे हिननि शयुनि खे। ऐं मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त इन खां पहिरियां जेसीं ताईं ॾिसो न हिन वक़्तु इन्वेस्टिगेशन अंडर इन्वेस्टिगेशन केस आहे, पर ईअं महसूसु कराए पियो वञे, ईअं जेको आहे सो फील पियो कराए वञे त ॼण इहो 100% केस थी वियो आहे। जेकॾहिं 100% माण्हुनि फ़ैसिलो मीडिया फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त पोइ त केस हलाइण जी का ज़रूरत ई कान्हे का, पोइ त उनखे सज़ा अचणु खपे। इन्हनि खे इते ई गुम कयो वेंदो आहे, लापता कयो वेंदो आहे, पर असल में जेके पुलिस अमलदार आहिनि इन शइ ते उहो तवजा न पिया ॾियनि, ऐं जेको फ़रियादी वञे पियो त उनखे रिस्पॉन्स कोई न पियो मिले, यानी उहो बासर हुजण जे करे हुननि जे मथां कोई बि हथु न पियो विझे। पर हाणे जेको हे फातिमा फरड़ो जो जेको मसइलो थियो आहे, इहो त हिन त अर्श ॾारे छॾियो आहे। ॾिसो था त CCTV कैमराऊं कमरे में लॻी पियूं आहिनि, डिजिटल साउंड कमरे में लॻो पियो आहे, इन मां साफ़ु क्लियर ज़ाहिर थो थिए त इते अहिड़ा वाक़ियात थींदा रहिया आहिनि। ऐं हीउ जेको वहशी दरिंदो आहे असद शाह, इहो 100 ॿुधाए थो त नीगरियूं हिन वटि नौकरियाणी तौर ते कमु करे चुकियूं आहिनि, त उहे काॾे वयूं, उन्हनि जी को ॻोल्हा त करे न। ऐं जेके हिन वटां नीगरियूं निकितियूं आहिनि, 4 ॿियूं बाज़ियाब थियूं आहिनि, नंढड़ा नंढड़ा ॿार आहे, उन्हनि जी FIR छो न दर्ज थी आहे? छो न SSP जेको आहे सो हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थो करे पियो? सिर्फ़ु सोशल मीडिया जे प्रेशर में अची करे हिननि सिर्फ़ु अरेस्ट कयो आहे, पर का ख़ासि कार्रवाई पुलिस जी नज़र असांखे नथी अचे पई। नाज़रीन, हाणे हिकु ॿिए अहम मसइले जो जाइज़ो वठंदासीं। सिंध जो हिकु अहम तालीमी इदारो इसरा यूनिवर्सिटी केतिरे ई अरसे खां कानूनी जंग जे वर चढ़ियल आहे। काज़ी ब्रदर्स ऐं डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी विच में कानूनी वेड़ हलंदड़ आहे। ताज़ो जेको सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जो फ़ैसिलो आयो, जंहिंमें हुकुम ॾिनो वियो डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी खे कम खां रोकियो वञे। उनखां पोइ छा सूरत हाल आहे? वाइस चांसलर तौरु डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी जी हिन वक़्तु कहिड़ी हैसियत आहे? असां साणुसि राब्तो कयो आहे, असांजा वीडियो लिंक ते मौजूदु आहे। वॾी महिरबानी लगारी साहिबु असांखे जॉइन करण लाइ। साईं, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद वाज़ह फ़ैसिलो ॾिनो आहे त तव्हांखे कम खां रोकियो वञे। IG सिंध ऐं DIG हैदराबाद खे अहिड़ो हुकुम ॾिनो वियो आहे, पर तव्हां अञा ताईं कमु जारी रखियो अचो। कहिड़ी कानूनी हैसियत में तव्हां कमु जारी रखी रहिया आहियो? सिंध हाई कोर्ट त तव्हांजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी इहो सुवालु पुछण जी। इहो बिल्कुलु असांजे मुखालफ़नि चवणु शुरू कयो आहे त अॻूणो वाइस चांसलर, इहो त मूंखे जॾहिं मां वाइस चांसलर थियो हुयुसि 2020 में जून में, त 2 महीननि खां पोइ मूंखे चवणु शुरू कयो अॻूणो वाइस चांसलर। उहो अञा ताईं अॻूणो वाइस चांसलर हले थो पियो जॾहिं मां वाइस चांसलर हुयुसि। सो इहो त हुननि जी आहे हिकिड़ी प्रोपेगेंडा आहे भली पहले, पर लीगल पोज़ीशन जेका वाइस चांसलर जी अॼु हिन वक़्तु जेका आहे सा ऑनरेबल सिंध हाई कोर्ट मञी वरितो आहे त लीगल वाइस चांसलर जेको इसरा यूनिवर्सिटी आहे सो नज़ीर अशरफ लगारी आहे, ॿियो केरु बि कोन्हे को। उहो ज़रूरु आहे त नज़ीर अशरफ लगारी खे चवंदो त हीअं कयो हूअं कयो, पर ॿियो को बि वाइस चांसलर कोन्हे। भला जेके चवनि था अॻूणो, त भला हाणोको कहिड़ो आहे इहो पुछो न, तव्हां हुन खां पुछो। लीगल वाइस चांसलर सिर्फ़ु नज़ीर अशरफ लगारी आहे, जेके सूट नंबर 262 हो, 625 हो, 263 हो, इन सभिनी में सिंध हाई कोर्ट डिक्लेयर कयो आहे त नज़ीर अशरफ लगारी इज़ द लीगल वाइस चांसलर। अच्छा लगारी साहिबु, इहो पिणु चयो वञे थो त तव्हांजो टेन्योर बि पूरो थी चुको आहे। उनखां पोइ सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच जो जेको फ़ैसिलो आयो उनजो त तव्हां जवाबु ॾिनो त डिविज़नल बेंच वरी नओं हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे, पर जेको टेन्योर ख़तमु थियण वारो मामिलो आहे उन हवाले सां तव्हां कहिड़ो जवाबु ॾिनो? साईं, इहो तीअं तव्हांखे ॿुधायुमि त अॼु प्रिंसिपल सीट कराची में डबल बेंच डिविज़नल बेंच फ़ैसिलो ॾिनो आहे त स्टेटस को जेको सो मेंटेन कयो वञे। ऐं स्टेटस को तव्हां सभिनी ख़बर आहे, मतिलबु इहो जेका शइ जीअं आहे उअं ई रहंदी। उन मुताबिक़ वाइस चांसलर मां आहियां त मां ई रहंदुसि, को ॿियो हुजे हा त ॿियो रहे हा। ऐं इन में को बि शक गुमान कोन्हे त सिंध हाई कोर्ट चई छॾियो आहे त बाबा हिन ताईं 13 सेप्टेम्बर ताईं स्टेटस को में का बि तब्दीली कान ईंदी। सो उन बिल्कुलु बियॉन्ड डाउट इहो थियलु आहे त वाइस चांसलर जेको आहे सो नज़ीर अशरफ लगारी आहे, ॿियो केरु कोन्हे को। ॿी हिकिड़ी ग़लति ॻाल्हि जेका हलाइण शुरू कई आहे असांजे मुखालफ़नि, त मुंहिंजो टेन्योर ख़तमु थी वियो आहे तंहिंजे करे हाणे ॿियो माण्हू अचणु खपे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, टेन्योर जेको हो सो ख़तमु थियो, पर ॿियो टेन्योर ॾियणु या नई अपॉइंटमेंट करण जो इख़्तियार कंहिंखे आहे? इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इख़्तियार आहे बोर्ड ऑफ गवर्नर्स खे।
ऐं बोर्ड ऑफ गवर्नर्स जी मीटिंग हाई कोर्ट फ़िलहालु रिस्टेन करे छॾी आहे, पर बोर्ड ऑफ गवर्नर्स थ्रू सर्कुलेशन मूंखे नॉमिनेट करे छॾियो आहे, अपॉइंट करे छॾियो आहे एज़ अ न्यू वाइस चांसलर ऑफ इसराइल यूनिवर्सिटी। इन में के ॿ रायूं कोन्हनि के, ऐं इहो बिल्कुलु हाई कोर्ट में सबमिटेड आहे, पर हाणे फॉर्मल एक्सेप्टेंस कोर्ट जी खपे, जेका कोर्ट जी हाज़िरियुनि खां पोइ फ़ैसिलो खां पोइ ज़ाहिर थी वेंदी। वॾी महिरबानी नज़ीर अशरफ लगारी साहब। नाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कई पे वाइस चांसलर इसराइल यूनिवर्सिटी नज़ीर अशरफ लगारी साहब सां। संदसि चवणु आहे त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद पारां जेको हुकुम ॾिनो वियो त डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी खे कम खां रोकियो वञे, उनखां पोइ डिविज़नल बेंच जो जेको फ़ैसिलो आयो आहे उन में हुकुम ॾिनो वियो आहे त स्टेटस को खे बरक़रार रखियो वञे, मतिलबु त जीअं कमु हले पियो उनखे ईअं हलणु ॾिनो वञे। हाणे ॾिसजे त ईंदड़ ॾींहंनि में हीउ मामिलो कहिड़ो रुख़ इख़्तियार करे थो, ज़ाहिर आहे अदालतुनि खे फ़ैसिलो करिणो आहे। डिघे वक़्त खां हीउ क़ानूनी जंग जारी आहे ऐं अञा ताईं को मंतकी जेको नतीजो न पियो निकिरी सघे। बहरहाल हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।